मठियाणी में ॻोठ हाजी साईं रखियो चांडियो वासीअ जो सिंध प्रेस क्लब मठियाणी में बिराद जे माण्हुनि जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस जॾहिं त गाज़ी खान चांडियो ऐं निज़ामुद्दीन चांडियो दाहिंदे चयो त नालो निज़ामुद्दीन साईं चांडियो। मुंहिंजो नालो गाज़ी खान आहे साईं असां इहो चवण था चाहियूं त मुंहिंजे भाउ सलीम पंहिंजी रज़ा ख़ुशि सां छोकिरी निकिरी मुंहिंजे भाउ सलीम सां वञी शादी कई पसंदि जी। हाजी साहिर खे चवण असां ॻोठ जांडे जा रहवासी आहियूं। उन पसंदि जी शादी करे जामशोरे कोर्ट सगोरे में वञी प्यार हिफ़ाज़त खपे, असांजी तहफ़ुज़ खपे, हिफ़ाज़त खपे। SP साहब खे नौशारियार खे असांजो चवणु आहे एसो जो नवीद राजा खान ऐं असांजे पोयों राति ॾींहुं असांजे पोयों उन लहणे फ़क़ीरा जेके आहिनि त असांजे मारण जे लाइ कढनि त असां तव्हांखे मारींदासीं। असां वी घड़ी वञी तहफ़ुज़ वरितो आहे। असां को काथे आहे को काथे आहे, असां दर पदर आहियूं। असांखे मानी खाइण जी टुकुर जो भोरो कोन्हे को जो काथे असां वेही खाऊं। असांखे तहफ़ुज़ खपे। असांखे मदद अपील आहे त असांजी मदद कई वञे। इन्हनि खां असांजी मुतालबो सां इहा IG DIG SSP नौशर फिरोज़ खां ऐं सुप्रीम कोर्ट हाई खां त असांजी इहा अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांखे दर पदरी ज़िंदगी खां बचायो वञे, असांखे पंहिंजा घर वापसि ॾिना वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।